वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निहि व सिराजम मुनीरा। अम्मा बअदु फ़इन्न ख़ैरल किताबि किताबुल्लाह व ख़ैरल हदि हदयु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बअद अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्थिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदह व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिहि वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न तय्यबन वासिअन व अमलन मुतक़ब्बला। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हर क़िस्म जी हम्द ऐं सना बुज़ुर्गी ऐं किबरियाई अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाइ जुॻाए जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक़ ऐं माबूद बरहक़ आहे।
बेशुमार दुरूद सलाम हुजनि अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमामु अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी ते, जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾस ॾिनो। हम्द सना खां बाद अल्लाह तबारक व तआला जेके असांजे मथां इनाम कया आहिनि, अल्लाह ताला जूं जेके नेमतूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला जे जेके असांजे मथां एहसान आहिनि, उन्हनि नेमतनि ऐं अल्लाह ताला जे एहसाननि जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगंबर सैयदना मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो अचणु ऐं असांजो उन प्यारे पैगंबर सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो उम्मती हुजणु, हीअ अल्लाह तबारक व तआला जी बि हिकु अज़ीम नेमत आहे। ऐं हीअ नेमत दुनिया जी ॿियनि नेमतनि खां ख़ासि नेमत आहे। अल्लाह तबारक व तआला दुनिया जूं बाक़ी नेमतूं कयूं ऐं उन्हनि जो अल्लाह ताला जॾहिं बि ज़िक्र कयो क़ुरान करीम जे अंदरि, तॾहिं अल्लाह तबारक व तआला ख़ासि कंहिंजो नालो न वरितो, बल्कि मुतलक़न फरमाए छॾियईं त मूं ज़मीन अव्हां जे लाइ पैदा कई, आसमान अव्हां जे लाइ पैदा कयो, बरसाति आहे। छो त उहे अल्लाह ताला जूं नेमतूं उन माण्हू खे बि मिलियूं आहिनि जेको रब जी ज़ात सां सची मोहबत करे थो, ऐं उहे नेमतूं अल्लाह तबारक व तआला उन माण्हू खे बि ॾेई छॾियूं आहिनि जेको अल्लाह जो, अल्लाह जे दीन जो, अल्लाह जे नबियनि जो दुश्मन आहे। जंहिं माण्हू खे रब जे दीन जे नाले खे नफ़रत आहे, अल्लाह तबारक व तआला जूं नेमतूं आम उन माण्हू जे मथां बि आहिनि। जवानी, सिहत, औलाद, सुकून, ज़िंदगी जे अंदरि इंसान खे दुनिया में खोड़ सारियूं जेके नेमतूं आहिनि, उहे अल्लाह तबारक व तआला कॾहिं कॾहिं दुनिया जे एतबार सां उन्हनि माण्हुनि खे बि ॾेई छॾींदो आहे जेके अल्लाह ताला जे दीन खां नफ़रत कनि था। पर अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी जॾहिं वारी आई त अल्लाह तबारक व तआला अंदाज़ खे तब्दील फरमायो आहे। उन जॻह ते फरमाए लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। हुते अल्लाह तबारक व तआला हिकु ख़ासि ज़िक्र फरमायो, फरमाए अल्लाह ताला जो एहसान आहे कंहिंजे मथां, हर माण्हू जे मथां न, अल्लाह जी नेमत आहे, उन नेमत मंझां फ़ाइदो हर माण्हू हासिलु कोन कंदो, बल्कि इहा नेमत उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे ऐं इन अल्लाह जे अहसान खे उहे माण्हू सम्झंदा जिन माण्हुनि जे दिलि में ईमान हूंदो। लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन, अल्लाह जो अहसान पियो आहे कंहिं ते? मोमिननि ते। कहिड़ो? इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, जॾहिं अल्लाह तबारक व तआला उन्हनि इंसाननि जे अंदरि ई उन्हनि मंझां ई हिकु शख़्स खे रसूल बनाए करे मोकिलियो, ऐं जेको रसूल उन्हनि जे मथां अल्लाह जूं आयतूं, अल्लाह ताला जे दीन जूं ॻाल्हियूं, हिकमत जूं ॻाल्हियूं, अक़ुलमंदी दानाई जूं ॻाल्हियूं उन्हनि खे पढ़ी करे ॿुधाए थो, ऐं उन्हनि माण्हुनि खे, इंसाननि खे हर क़िस्म जी गंदगी खां, हर क़िस्म जी ग़लीज़ सोच खां, बेकार तरीक़े खां, बेकार रस्ते ऐं बेकार मुआशिरे खां उहो नबी उन्हनि खे पाक करे थो। अल्लाह तबारक व तआला अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बासत खे हिकु नेमत क़रार ॾिनो आहे। यकीनन हिकु इंसान जे दिलि में जेकॾहिं ईमान आहे, ईमान जो ज़रो मौजूदु आहे, उहो अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मती हुजण ते यकीनन ख़ुशि थींदो हूंदो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद जी नेमत हुन इंसान जे दिलि में दुनिया जी सभिनी नेमतनि खां वधीक हूंदी आहे, लेकिन असुल जेको मक़सदु आहे अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जो, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी नेमत खे हासिलु करण जो या उन मंझां कुझु लाभ हासिलु करण जो, उहो आहे अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमा बरदारी। हिकु इंसान अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण सां, अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मती हुजण में दुनिया में हर इंसान चवे थो आउं ख़ुशि आहियां ऐं मुंहिंजी दिलि इन ॻाल्हि जे मथां मुतमिन आहे जो अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मती आहियां। पर हक़ीक़ी तौर ते पंहिंजी ॻाल्हि में, पंहिंजे नज़रिए में, पंहिंजी सोच जे अंदरि, पंहिंजे फ़िक्र में सचो माण्हू खरो उहो आहे जेको पंहिंजी ख़ुशी, पंहिंजी ग़मी
दुख सुख दुनिया जे हर मुश्किल तोड़े आसान मोड़ ते उन प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी मिशन राह ऐं रस्ते खे नथो छॾे, उहो इंसान ख़ुशि नसीब आहे। मोहब्बती दावा करणु, मोहब्बती ॻाल्हि करणु आसान आहे, ज़बानी ख़र्च ॿ लफ़्ज़ इंसान जा ख़र्च थियनि था, पर उन जो बाक़ाइदा हक़ अदा करणु न इहो मुश्किल आहे। हिकु सचो माण्हू, हिकु सचो मोमिन ऐं हिकु बहितरीन इंसान उहो आहे जेको अलाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जी ज़ात सां बि मोहबत करे त अलाह जे नबी अलैहिस्सलाम जी बात सां मोहबत करे, ऐं हर उन कम खां नफ़रत हुजे जंहिं कम खां अलाह जे पैगंबर खे नफ़रत हुई, हर उन रस्ते खां, हर उन तरीक़े खां इंसान खे नफ़रत हुजे जंहिं तरीक़े खां, जंहिं मनज खां, जंहिं कम खां, जंहिं कंहिं बि कम खां अलाह जे पैगंबर अलैहिस्सलाम नफ़रत कई हुजे, ऐं उहो इंसान हर उहा नेकी करे जेको अलाह जे नबी जो तरीक़ो आहे। छो त अलाह तबारक तआला असांखे जेको दीन ॾिनो आहे न, उहो दीन बि हिकु अज़ीम आहे, कमाल जो दीन आहे। दुनिया जा जेके मज़हब आहिनि, जेके बि मज़हब आहिनि, चाहे उहे आसमानी मज़हब हुजनि, चाहे दुनिया वारनि जा घड़ियल पंहिंजा मज़हब हुजनि, लेकिन हिकु इंसान जेकॾहिं सची दिलि सां वेही करे रिसर्च कंदो, तहक़ीक़ कंदो, यकीनन हुन इंसान खे इस्लाम जे अंदरि सवे न बल्कि हज़ारे ख़ूबियूं नज़र ईंदियूं, अहिड़ियूं ख़ूबियूं हूंदियूं जेके दुनिया जे कंहिं मज़हब में न हूंदियूं। तव्हां बाक़ाइदा तहक़ीक़ करे ॾिसो, ऐं उन्हनि इस्लाम जी ख़ूबियुनि जे अंदरि हिकु सभ खां अज़ीम जेका ख़ूबी हीअ आहे जो अलाह तबारक तआला जेको दीन असांखे ॾिनो आहे न, उहो कामिल तरीन दीन आहे, मुकमल तरीन दीन आहे। इन दीन जे अंदरि न मामूली क़िस्म जी घटिताई जी गुंजाइश आहे, न मामूली क़िस्म जे वाधारे जी गुंजाइश आहे। इंसान जो जिस्म आहे न, अलाह ताला असांखे जिस्म ॾेई छॾियो आहे। रब जिस्म असांजो पैदा करण खां पोइ क़ुरान करीम में इन जिस्म खे, असांजी शिकिल ऐं हयत खे, सूरत खे मुख़्तलिफ़ अंदाज़ में अलाह ताला ज़िक्र कयो आहे। ऐं कंहिं जॻह ते अलाह तबारक तआला इहो बि फरमाए लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, जेका इंसान जी शिकिल आहे न, ढांचो आहे, जेका इंसान जी सूरत आहे, इहा अलाह ताला फरमाए ख़ूबसूरत न, लेकिन ॿियनि मख़लूक़ात जे मुक़ाबले में सभ खां वधीक ख़ूबसूरत आहे। मख़लूक़ जे अंदरि सभ खां वधीक ख़ूबसूरत शिकिल, ढांचो, हयत, सूरत आहे, उहा इंसान जी आहे। इहो अलाह ताला छो फरमायो? इन जे करे जो इंसान जी जेका हयत आहे, इन में न कंहिं क़िस्म जे वाधारे जी ज़रूरत आहे, न कंहिं क़िस्म जे खोट जी ज़रूरत आहे। नंढड़ो मिसाल तव्हां वठो न, इंसान खे अलाह ताला ॾिसण जे लाइ ॿ अखियूं ॾेई छॾियूं। हाणे हिकु उहो इंसान आहे जंहिंखां जेकॾहिं हिकु अखि खसी वञे थी, उनजो नज़र ख़तमु थी वञे थो, या अखि मौजूद ई न आहे उन ई जॻह ते, यकीनन दुनिया जो हर माण्हू उन खे ऐबदार शुमार कंदो। छो त अलाह ताला हुन इंसान खे ॿ अखियूं ॾिनियूं आहिनि न। हाणे हिकिड़ी अखि जॾहिं उन मां खोट अची वई त दुनिया जो हर माण्हू उनखे ऐबदार तस्लीम कंदो, शुमार कंदो। इंसान पाण बि दुनिया जी इस्पतालनि में वेंदो, डॉक्टरनि वटि चकर लॻाईंदो त हिकिड़ी अखि मूंखे वापसि मिली वञे हली। इन ई जॻह ते जेकॾहिं हिकु इंसान जूं ॿ अखियूं आहिनि, बिल इतफ़ाक़ जेकॾहिं तव्हां ॾिसो को हिकिड़ो अहिड़ो ॿारु ॼमियो आहे जंहिंखे ॿिनि अखियुनि जी जॻह ते जेके टीह अखि हिते आहे, त ॿुधायो असीं हुनखे वधीक हसीन चवंदासूं या ऐबदार चवंदासूं? यकीनन हर इंसान हुनखे ऐबदार चवंदो। होॾां जेकॾहिं हिकिड़ी अखि जो नज़र ख़तमु आहे तॾहिं बि इंसानु परेशान आहे, ऐं इंसान जे जिस्म में अञा टीह अखि जो निशान जेकॾहिं कंहिं बि जॻह ते मौजूदु आहे, दुनिया हुनखे ईअं कोन चवंदी वधीक हसीन थी जो टे अखियूं हुनखे मिली वियूं, हाणे वधीक ॾिसंदो ऐं सुठे नमूने सां हीउ इंसानु दुनिया जी परख करे सघंदो, पर न, उहो इंसानु उनखे ऐबदार शुमार कंदो। ऐं हर इंसानु छो त अलाह ताला जेका असांजी शिकिल, सूरत, हायत पैदा कई आहे, उन में अखि जो छेटो फ़ासिलो वॾो आहे, लेकिन यादि रखी छॾियो मामूली क़िस्म जो फ़र्क़ु बि इंसान खे दुनिया में ऐबे नज़र ईंदो आहे। हीअ ॿ अखियूं बराबरि आहिनि। क़ुरान करीम अलाह तबारक तआला इंसान जी तख़लीक़ जो ज़िक्र कयो आहे न, फरमाया या अय्युहल इंसानु मा ग़र्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक फ़ी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। अलाह ताला ते ॿ लफ़्ज़ ज़िक्र कया आहिनि। फरमाई इंसान तोखे कहिड़ी शइ धोखे में विधो आहे जो उन रब खे विसारे छॾियो थो। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक, जंहिं रब तोखे पैदा कयो, उन पैदा करण खां पोइ अलाह ताला तुंहिंजे जिस्म खे ऐं तुंहिंजे हयत खे, तुंहिंजे जिस्म जे उज़वनि खे सही साल में बराबरि रखियो आहे। हिते अलाह ताला ॿ लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, फसव्वाक फअदलक। इन जा मक़सद में जंहिं उज़वे जी जंहिं जॻह ते ज़रूरत हुई, ख़ूबसूरत लॻो थिए, अलाह ताला उन उज़वे बि उते रखी छॾियो आहे, ऐं जंहिं उज़वे जी जेतिरी हयत बहितर लॻी थिए, अलाह ताला उन खे उन जॻह ते रखी छॾियो। हीअ ॿ अखियूं इंसान जो बराबरि आहिनि।
हिकु इंसान जी अखि थोरी जेकॾहिं मामूली हेठि थी वञे त बि इंसानु पंहिंजो पाण खे ऐबदार शुमार कंदो आहे। नंढड़ो ॿारु ॼमे थो, पूरो जिस्म सही सालम आहे, सिहतमंद ॿारु आहे, मामूली क़िस्म जो उनजो चप जो थोरो हिसो कटियल आहे, माइट परेशान आहिनि त मुंहिंजे पुट जो मुंहिंजे नियाणी जो हुसन ख़राबु थिए थो, हाणे कंहिं सुठे डॉक्टर वटि वञा थो, किथां सर्जरी करायां थो, किथां फलां इलाजु करायां थो, छाजे लाइ? जिस्म सही सालम आहे, सिहतमंद आहे, ऐं उन कॾहिं कंहिं हॉस्पिटल जो मुंहुं बि न आहे ॾिठो, लेकिन उन जे बावजूद बि हीउ इंसानु सोचींदो छो रब जेको चप असांजो पैदा कयो हो न, उन चप में मामूली क़िस्म जो थोरो खोट अची वई आहे, हीउ इंसान जो जिस्म आहे। यादि रखी छॾियो, हीउ मूं तव्हांखे ज़ाहिरी मिसाल ॾिनो अथमि, जंहिंमें मामूली क़िस्म जी कमी अचे थी तॾहिं बि तव्हां ऐं परेशान थियूं था, मामूली क़िस्म जो वाधारो अचे थो। 5 इंसान जो आङुरियूं, केतिरा ई दुनिया में इंसान हूंदा आहिनि जंहिंजी 6 आङुर जो निशान अची वेंदो आहे, तॾहिं बि उहो पंहिंजो पाण खे अजीब तसवुर कंदो त यार 5 खां 6 आङुर छो थी पए, कॾहिं बि कोन चवंदो त 5 आङुरियुनि सां ताक़त वधे थी, जेकॾहिं 6 आङुर अची वई त अञा वधीक ताक़त थींदी न, पर न, हीअ रब जी तख़लीक़ आहे। अलाह ताला दीन इस्लाम खे बि ईअं ई असांजे लाइ जेके बि दुनिया जा मज़हब आहिनि, यादि रखी छॾियो, उन्हनि दुनिया जे मज़हबनि जे मुक़ाबले में रब दीन अहिड़ो असांखे ॾेई छॾियो आहे जंहिंमें ज़रे बराबरि वाधारो कंदा तॾहिं बि ऐब आहे, जेकॾहिं ज़रे बराबरि हुन में खोट कंदा तॾहिं बि इहो ऐब आहे। अहिड़ो दीन जंहिंखे रब क़ुरान करीम में फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अलाह जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा किराम जी जमायत खे वठी करे बैतुल्लाह जे हज लाइ निकिरनि था, अलाह जे नबी अरफात मैदान में ॾिसनि था, सहाबा जी वॾी जमायत रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दिलि ख़ुशि थिए थी, उहो साॻी मके जे सरज़मीन आहे, इहा ई साॻी अरफात जो मैदान आहे, उहो ई साॻी मिना जो मैदान आहे। अॼु खां कुझु साल अॻु में इन ई साॻी मिना अरफात में अलाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अकेला हुआ, 2-3 सहाबा गॾु हुआ, इन्हनि हाजियुनि खे अलाह जे नबी दीन जी दावत ॾिनी पिए, अलाह जे पैगंबर रब जी तौहीद लाइ इंसान खे सॼो पिए, जहालत गुमराही हर क़िस्म जे ख़राफ़ात खां निकिरण जो अलाह जे नबी उन्हनि खे रस्तो ॿुधायो पिए। इहो ई साॻी मिना जो मैदान हो, इहो ई साॻी मुज़दलिफ़े जो मैदान हो, जंहिंमें अलाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा पंहिंजा, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पंहिंजा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि मुखालफ़त लाइ पंहिंजे 9 चोटी जा ज़ोर लाइनि था। इहे मके जे दाख़िल थियण वारा हज जा रस्ता जेके बि आहिनि, हर रस्ते ते उन्हनि मके वारनि माण्हू विहारे छॾिया हुआ, तव्हां त जेको माण्हू मके में दाख़िल थिए थो न, उन्हनि खे इन क़िस्म जो इतलाह ॾियनि त मके में हिकु जादूगर आहे, जंहिं जादूगर सां जेको माण्हू मुलाक़ात करे थो न, हिकु दफ़ो मुलाक़ात करण सां एॾो त हुन ते जादू जो असरु थी वञे थो जो पीउ पुट पाण में दुश्मन थी पवनि था, 2 भाउ पाण में हिक ॿिए जा बाक़ाइदा वेरी थी पवनि था, हिकु शख़्स पंहिंजे घर वारनि खां जुदा थी वञे थो, पंहिंजनि खे मारणु शुरू करे ॾिए थो। हीअ दुनिया वारनि हिकु आम क़िस्म जी उफ़ा उथियारी आहे, लेकिन अलाह तबारक ताला कॾहिं कॾहिं दीन जो कमु, दीन जी तशहीर जो कमु उन्हनि माण्हुनि जे हथां बि थी वेंदो आहे जेके माण्हू दीन जे दुश्मन हूंदा आहिनि। यकीनन अलाह ताला ने दीन में लचक अहिड़ी रखी आहे, अलाह तबारक ताला हिन इस्लाम जे अंदरि इन क़िस्म जो अंदाज़ रखियो आहे जेको माण्हू जेतिरो हिन इस्लाम खे दॿाइण जी कोशिशि कंदो, इस्लाम ओतिरो ई मथे उभरंदो आहे, एतिरो ई उभरंदो आहे। जिन माण्हुनि तारीख़ में दीन इस्लाम जे ख़िलाफ़ हिकु दफ़ो आवाज़ ख़िलाफ़ उथियारियो अथनि, रब उन्हनि जे मुक़ाबले में हज़ारे आवाज़ इस्लाम जे हक़ में बुलंद कराए छॾिया आहिनि। अलाह उन्हनि इस्लाम जे दुश्मननि जे घरनि जे अंदरां बि कलमे शहादत जा नारा बाक़ाइदा बुलंद कराइनि। हीअ तारीख़ गवाह आहे। मके वारनि छा कयो, मके जे रस्तनि जे मथां माण्हू विहारे छॾियो, जेको शख़्स ईंदो जादूगर सां न मिले, नऊज़ बिल्लाह, अलाह जे पैगंबर जे बारे में चवणु लॻा, दुनिया हैरान थी वञे थी, जादू असां कई ॾिठासूं, जादूगर पंहिंजो जादू कंदो आहे, पढ़ंदो आहे, कुझु लिखी पढ़ाईंदो, उन खे पंहिंजा करतब ॾेखारींदो आहे, पंहिंजो महिनतूं कंदो आहे, उनखां पोइ वञी जादू असरु थींदो आहे, लेकिन एतिरो गहरो असरु त कोन हूंदो आहे न। हीअ अजीब जादूगर दुनिया जो आहे जंहिंजी नज़र में जादू रखियल आहे, ॾिसण सां पीउ पुट दुश्मन थी पवनि था, ज़ाल मुड़ुस पाण में जुदा थी पवनि था। अहिड़ो कहिड़ो जादूगर आहे? हर दुनिया जो लिखियो पढ़ियो माण्हू उन दौर जो या आम माण्हू बि शौक़ सां ॻोल्हा करे अची अलाह जे नबी सां मुलाक़ात करे थो। ॾिसूं भला जादूगर कहिड़ो, मुस्लमान कोन था थियूं, लेकिन अलाह जे पैगंबर सां जॾहिं जेको माण्हू अचे थो मुलाक़ात करण ते, उनजी नियत ई तब्दील थी वञे थी, उनजी सोच तब्दील थी वञे थी। हक़ीक़त ॾिसे थो हीअ त ॿियो कुझु मामलो हिते आहे। वापसि जॾहिं उहे साॻी माण्हू हज करे वञनि था पंहिंजे इलाइक़नि में, दुनिया वारा ख़बरूं पुछंदा, भला ॾियो ख़बर, बैतुल्ला खां अचो पिया। अॼु बि दुनिया जे रस्म आहे न, जेको माण्हू अचे थो हुतां खां लाज़मी माण्हू हाल वाल पुछंदा आहिनि, उते जो माहौल, उते जो सिस्टम, उते जो छा तरीक़ो आहे, हर माण्हू पंहिंजे न जे हिसाब सां पुछंदो आहे।
माण्हू पुछनि था भला ॾियो ख़बर मके जी, चवणु लॻा बाक़ी त मके में अमन हो, पर हिकिड़े क़िस्म जे मामले में मके वारा माण्हू परेशान आहिनि। मके जा सरदार सां परेशान वेठासूं, कहिड़ो मामिलो आहे? भला को दुनिया जो को वॾो मसइलो थी पियो आहे। हिकिड़ो उन्हनि में नौजवान आहे, उन्हनि में जायूं थियो आहे, उहो जादूगर आहे ऐं उन जे मामले में पूरो मको परेशान आहे। मके जे अंदरि जादूगर मौजूदु आहिनि, सरदार मौजूदु आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो नालो आहे, उन्हनि जी हाक आहे, लेकिन हिकिड़े नौजवान जे उन ई मंझां परेशान आहिनि त उन वटि जादू इन क़िस्म जो आहे। मुलाक़ात करे थो त इंसान जी तबियत चेंज थी वञे थी। जिन माण्हुनि जी नियत बि न हुई न मके में अचण जी, उहे माण्हू पंहिंजे इलाइक़े खां पंधु करे अचनि त अलाह जे पैगम्बर सां मुलाक़ात करण जे लाइ। पोइ मुलाक़ात करण जे लाइ ईंदे ई उन्हनि जूं नियतूं तब्दील थी वञनि थियूं। को माण्हू अचे थो अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जे साम्हूं, साॻी जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां मदीना अचनि था न, अब्दुल्लाह बिन सलाम आहे, यहूदियुनि जो आलम आहे, अलाह जे पैगम्बर सां मुलाक़ात करे अचां, मुस्लमान कोन थो थियां, सिर्फ़ु ॾिसी अचां ही कहिड़ो नौजवान आहे, कहिड़ो नौजवान आहे। अलाह जे नबी ते निगाह पइजे थी, असर नमाज़ जो टाइम आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे ख़िताब कनि पिया, अय्युह नास अफ़शु सलाम वातिमु ताम वसल्लु बिलैल वन्नासु नियाम। अलाह जो पैगम्बर सहाबा खे चवनि पिया, इंसानो अय्युह नास अतिमु ताम, माण्हुनि खे मिसकिननि खे खाधो खाराईंदा करियो, ऐं राति जो उथी करे जॾहिं सॼी दुनिया सुतल हुजे उन रब खे पुकारींदा करियो, राति जो निमाज़ पढ़ंदा करियो ऐं सलाम खे आम करियो। जन्नत में तव्हां दाख़िल थी वेंदा आहिनि सलाम जे ज़रिए सां। अलाह जे पैगम्बर जे चेहरे ते निगाह पइजे थी, अब्दुल्लाह बिन सलाम जी ज़बान मां बेअख्तियार अल्फाज़ निकिरनि, वल्लाहि इन हादल वजह लैस बिवजहिन कज़्ज़ाब। अलाह जो कसम, जंहिं चेहरे जी ज़बान मां लफ़्ज़ निकिरनि पिया न, इहो चेहरो करे कूड़ो थी कोन थो सघे, मुस्लमान थी वञे थो। यहूदियुनि जो टोलो अचे थो, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सवाल करे थो, फलां मसइलो फलां मसइलो। अलाह जे नबी फरमाईंदा, भला तव्हां ॿुधायो जेकॾहिं इन मामले में मूंखे अब्दुल्लाह बिन सलाम जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? चवणु लॻा, असांजो आलिम आहे, बहितरीनु इंसानु आहे, असांजो एतमाद आहे, भला जेकॾहिं उहो मूंखे तस्लीम करे वञे, उहो मूंखे मञी वठे, तव्हां मञींदो? चवणु लॻा त अब्दुल्लाह बिन सलाम तव्हांखे तस्लीम ई कोन कंदो, हुन वटि इल्मु आहे, हुन वटि तौरात जो इल्मु आहे, हू मामूली इंसानु थोरी ई आहे। अलाह जो पैगम्बर, भला तव्हां जेकॾहिं इन शइ ते इक़रार करियो था, जेकॾहिं मञी वञे, तस्लीम करे वञे, चवणु लॻा अब्दुल्लाह बिन सलाम जेकॾहिं तव्हांखे मञींदो न, असीं सभु जो सभु मञी वेंदासूं। अलाह जे पैगम्बर जो जर्नैल सहाबी उन टाइम ते ॿाहिरि निकिरे थो, वॾे आवाज़ सां कलमो पढ़े थो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। दुनिया हैरान थी वञे थी, हीउ त असांजो आलिम आहे, हिन शख़्स जे मथां असांजो एतमाद आहे। फौरन अब्दुल्लाह बिन सलाम जी मुखालफ़त करणु शुरू थी वञनि था। हीअ अलाह जे पैगम्बर जी ज़ात में, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि में, अलाह जे पैगम्बर जी बात में इहो पावर रब रखियो हो। उहो ई साॻी मके जी सरज़मीन आहे, उहो ई साॻी मिना जो मैदान आहे, जंहिं मिना जे मैदान में पंहिंजा अलाह जे नबी जे पोयां हूंदा हुआ। अलाह जो पैगम्बर राति जो लिखी के माण्हू खे वञी करे दीन जी दावत ॾींदा हुआ। भला छॾियो हिननि बुतनि खे, हीउ छा ॾींदा तव्हांखे? न नफ़ो ॾियनि था, न नुक़सानु ॾियनि था, न ही पंहिंजो पाण खे कुझु नुक़सान खां बचाए सघंदा। तव्हां ॾे हथनि जा ठहियल घड़ियल हीअ बुत आहिनि, कुझु कोन था ॾेई सघनि तव्हांखे। तव्हां अकेले अलाह जी इबादत करियो। अलाह जो नबी रवाना थियनि था, पोइ अलाह जे पैगम्बर जे ख़ानदान जा माण्हू अचनि था, अलाह जे नबी सां चाचा अचनि था त हीउ जेको असांजो भाइटो आहे, नऊज़ बिल्लाह चरियो थी वियो आहे, हिन ते जादू थियल आहे, तव्हां हिन जी ॻाल्हि कॾहिं बि न मञिजो। अलाह जो पैगम्बर वञनि पिया, पोइ ख़ानदान जा वॾा माण्हू, दुनिया में उसूल आहे जॾहिं हिकु शख़्स नौजवान केतिरो बि सुठी सोच रखण वारो हुजे, जेकॾहिं पंहिंजे शहर में महल में निकिरी पवे थो ऐं उन जे पोयां उन जे ख़ानदान जा वॾा जेकॾहिं उनजी मुखालफ़त कनि था, दुनिया वॾनि जी ॻाल्हि खे इज़त ॾींदी आहे, चवंदी वाह हीउ नौजवान ग़लति हूंदो। उन टाइम ते अलाह जे पैगम्बर जा पंहिंजा जेके वॾा हुआ, अलाह जे नबी जी मिना ऐं मुज़लिफ़े इन मैदान में बाक़ाइदा मुखालफ़त कनि था। अॼु उहो मंज़र अलाह ताला ॾेखारियो, 9 हिजरी जी साल आहे, 9 हिजरी आहे, हिजरत खां बाद में 9 साल अची थियो आहे। अलाह जो पैगम्बर उन साॻी मिना में मौजूदु आहिनि, उन ई साॻी मुज़लिफ़े मौजूदु आहिनि, उन ई मके जे सरज़मीन जे अरफ़ात में मौजूदु आहिनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निगाह पवे थी, साम्हूं ॾिसनि था सहाबा आहिनि, साॼे पासां खाॿे पासां अलाह जे नबी जे चौधारी लखनि जे तइदाद में सहाबा मौजूदु आहिनि, जेके पंहिंजी जान जो नज़रानो अलाह जे पैगम्बर जे ॾियण लाइ तयारु आहिनि। रसूल करीम ख़ुशि थियनि था। अलाह ताला उन टाइम ते क़ुरान करीम जो फरमान नाज़िल कयो, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम अल इस्लाम दीना। अलाह जो पैगम्बर सभिनी सहाबा खां पुछियो, भला ॾियो ख़बर मूं तव्हां ते दीन पहुचायो या न? सहाबा सभई जो अलाह जो पैगम्बर हा, तव्हां असां ते सभई पैगाम पहुचाए छॾिया। अलाह जे नबी अलैहिस्सलाम जिन ही अलाह जे पैगम्बर अलाह ताला जो फरमान सभिनी सहाबा ते पहुचाइनि था, उन खां पोइ सहाबा कराम बाक़ाइदा इन ॻाल्हि जे मथां एतमाद यकीन करे वञनि था त हाणे दीन मुकमल थी चुको आहे।
अल्लाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जॾहिं हीअ आयत नाज़िल थिए थी, यहूदी चवणु लॻा मुस्लमाननि खे त अव्हांजे दीन में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे जेकॾहिं असांजे दीन में लय आहे न, असीं उन ॾींहं ते वॾियूं ख़ुशियूं करियूं आहे, ईदूं मल्हायूं आहे। साहबा पुछनि था कहिड़ो ई आयत आहे? चवणु लॻा हीअ आयत आहे जो अव्हांजो दीन मुकमल थी चुको आहे। अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम अल-इस्लाम दीना। साहबा जवाबु ॾींदा तव्हांखे ख़बर न आहे हीअ आयत नाज़िल कॾहिं थी आहे? अरफात मैदान में नाज़िल थी आहे 9 ज़िलहज ते, ऐं हीअ आयत जंहिं ॾींहुं नाज़िल थी उहो जुमे जो ॾींहुं हो। इहे ॿई ॾींहं असांजे मुस्लमान जी ख़ुशी जा ॾींहं आहिनि। तव्हां कीअं था छा ख़ुशी जा ॾींहं न आहिनि? इहे ॿई ॾींहं असांजी ख़ुशी जा आहिनि। त साहबा किराम इन ॻाल्हि मथां ख़ुशि न छो? हीअ आयत क़ुरान करीम जा लफ़्ज़ यकीनन दीन जो ख़ुलासो आहिनि, दीन जे लाइ क़िस्म जी मोहर आहिनि। ऐं इन खां बाद में इन आयत जे नाज़िल थियण खां बाद में अञा जेकॾहिं असां में जेको माण्हू चवे थो यार फलाणो अमल जेको नेकी जो कमु वाक़ई सुठो कमु आहे, जेकॾहिं इन नेकी जे कम ते अमल करियूं था त वधीक बहितरु असांजे लाइ। अलाह जा बाना जॾहिं दीन हिकिड़ो मुकमल थी चुको आहे, अलाह जे पैगम्बर ऐलान करे छॾियो आहे त हाणे इन दीन में न वाधारे जी ज़रूरत आहे न खोट जी ज़रूरत आहे। इहो दीन इस्लाम जो मनहज, इहो दीन इस्लाम जी ख़ुसूसियत आहे। हीअ इस्लाम जी अलाह ताला ख़ासियत रखी आहे, दुनिया जे कंहिं मज़हब में शामिल कोन्हे। तंहिं करे असां जंहिं जॻह ते अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जो उम्मती आहियूं, हीअ अलाह जी नेमत आहे, अलाह ताला जो अहसान आहे। इन अहसान जे मथां जेतिरो शुक्र अदा कजे न उहो शुक्र बि थोरो आहे। ऐं उन नेमत जो क़दुरु इन अंदाज़ में थींदो जो उन पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सां मोहबत रखूं, अलाह जे नबी जी ॻाल्हि सां मोहबत रखूं ऐं पैगम्बर जे रस्ते मनज सां मोहबत रखूं। जंहिं तरीक़े खां, जंहिं मनज खां, जंहिं कम खां, जंहिं बि भलाई जो कमु असांजी निगाहनि में हुजे भले खणी, लेकिन अलाह जे पैगम्बर न कयो आहे न, साहबा न कयो आहे। हिकु मुस्लमान जो ज़हन, मुस्लमान जी सोच इहा हुजणु घुरिजे त मुंहिंजे लाइ बि इहो कमु जाइज़ कोन्हे। अॼु असांजे मुआशिरे में ॾाढी ॾुख जी ॻाल्हि थींदी आहे, यकीनन हक़ीक़त इहा आहे। ॾुख थींदो आहे त असां मुंहिंजा आम सादो माण्हू वीचारो मुस्लमान त परे जी ॻाल्हि आहे, लिखियल पढ़ियल शख़्स बि चवंदा आहिनि बाबा रबीउल अव्वल जे महीने में ख़ासि करे अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जी आमद थी आहे, नबी अलैहिस्सलाम जे अचण जे करे असांखे ख़ुशि थियणु खपे। मूं तव्हांखे तॾहिं शुरू में ॻाल्हि वाज़े करे छॾी, जंहिं इंसान जी दिलि में ज़रे बराबरि ईमान हूंदो न, उहो अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण ते, अलाह जे नबी अलैहिस्सलाम जी उम्मती हुजण में यकीनन दुनिया में सभ खां वॾो एज़ाज़ उन शइ खे सम्झंदो जो अलाह जे पैगम्बर जो अचणु को मामूली कमु न आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबी थियणु, असांजे उम्मती थियणु हिकु वॾो एज़ाज़ आहे। अलाह जे पैगम्बर जी उम्मती हुजण जो एज़ाज़ को मामूली न आहे। अलाह ताला क़ुरान करीम जे अंदरि इन एज़ाज़ खे मुख़्तलिफ़ अंदाज़ में ज़िक्र कयो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके उम्मतूं आयूं न, उन जे लाइ काफ़ी सारियूं पाबंदियूं हुयूं, जेके पाबंदियूं अलाह तबारक तआला रसूल करीम अलैहिस्सलाम जे ज़रिए सां हटाए छॾियूं। हिन खां अॻु में छा इंसान जेकॾहिं पेशाब करे थो, पेशाब जा कतरा उन जे कपिड़े खे लॻी वञनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में शरीयत जो कानून छा हो? उन कपिड़े खे करज़ू बिल मकारिज़ कटे छॾिणो आहे, धोइणो न आहे, कटे छॾिणो आहे। हीअ सख़्ती हुई, लेकिन रसूल करीम अलैहिस्सलाम जे ज़रिए सां अलाह तबारक तआला इन सख़्ती वारे हुकुम खे नरमी में तब्दील कयो आहे। हाणे जेकॾहिं इंसान आहे, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी सख़्ती ॿुधाई आहे, पेशाब जे कतरात खां बचणो आहे। अलाह जे नबी फरमाया क़ब्र जो अज़ाब अक्सर करे हिन पेशाब जे छंडनि जे करे थींदियूं आहे। इन हदीस में असांजे उन्हनि मुस्लमाननि जे लाइ हिकु क़िस्म जो सबक़ु आहे जेके चवंदा आहिनि साईं निमाज़ वाक़ई जुमे ॾींहुं पढ़ूं था, बाक़ी निमाज़ ॾिठे हुनजा कपिड़ा साफ़ कोन्हनि। अलाह जो बना नबी अलैहिस्सलाम जिन गुज़रनि मटिनि था, कंहिं क़बरनि तां ॾिसनि था, अलाह जे नबी फरमाइनि था हिन क़बर वारनि खे अलाह ताला ॿुधाए छॾियो आहे अज़ाब थिए पियो। ऐं उन्हनि ॿिन्ही माण्हुनि जो ॾोह कहिड़ो हो? फरमाइनि था अम्मा अहदुहुमा फकान यमशी बिन नमीमा व अम्मल आख़र फकान ला यस्तंज़िउ मिनल बौल औ कमा क़ाल अलैहिस्सलाम। ऐं हिकिड़े माण्हू जो ॾोह इहो जो चुगलखोर हो, ऐं ॿिए माण्हू जो क़सूर इहो जो पेशाब जे छंडनि खां परहेज़ कोन कंदो हो। क़बर जो अज़ाब थिए थो छाजे करे? पेशाब जे छंडनि जे करे। रसूल करीम अलैहिस्सलाम जे लाइ अलाह ताला इहा नरमी कई, जेकॾहिं कंहिं माण्हू खे मजबूरी जी हालत में बेख़बरी में पेशाब जा कतरात कपिड़े ते लॻी वञनि था त उनखे कपिड़ो कटणो न आहे बल्कि धोई छॾिणो आहे। हीअ अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मती हुजण जो एज़ाज़ इंसान खे हासिल थिए थो। क़यामत ॾींहुं रसूल करीम फरमाईंदा अलैहिस्सलाम महशर जो मैदान हूंदो, को नबी ईंदो जंहिंसां गॾु हिकिड़ो उम्मती हूंदो, नबी सां गॾु हिकु उम्मती हूंदो। कंहिं नबी सां गॾु ॿ उम्मती हूंदा, कंहिं नबी सां गॾु हिकु बि उम्मती गॾु न हूंदो। उन नबी पंहिंजी दावत ॾिनी हूंदी, पंहिंजी तबलीग कई हूंदाई, पंहिंजी महिनत कई हूंदाई,
लेकिन कंहिं माण्हू तस्लीम कोन कयो, मञियो कोन हूंदो। केतिरा ई नबी हूंदा, उन सां गॾु हिकु उम्मती बि कोन हूंदो। अचानक अलाह जे नबी फरमाइनि था, ऐं ॾिसंदुसि हिकु वॾी जमायत अचे पई, वॾो लश्कर अचे पियो। ऐं सम्झंदुसि हीअ मुंहिंजी उम्मत आहे। मूंखे चयो वञिबो, अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मूंखे मलाइक चवंदा अलाह जे हुकुम सां त हीअ तव्हांजी उम्मत न आहे, हीअ सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत आहे। अचानक वरी ॾिसंदुसि हिकु उन खां वॾो लश्कर हूंदो, जंहिंजे करे पूरो उहो एरियो जेको हूंदो भरियल हूंदो, वॾो लश्कर हूंदो। मूंखे चयो वञिबो अलाह जे नबी सां, हीअ तव्हांजी उम्मत आहे, हीअ तव्हांजी उम्मत आहे। इहो एज़ाज़ अलाह जे पैगम्बर जी उम्मत खे रसूल करीम फरमाइंदा अलैहिस्सलातु वस्सलाम, नहनुल आखिरून अल अव्वलून, असीं आया आख़िर में आहियूं, लेकिन जन्नत में दाख़िल इंशाअल्लाह सभ खां पहिरीं थींदासूं। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था, अना अव्वलु मन यक़रउल बाब, जन्नत जो सभ खां पहिरीं दरवाज़ो आऊं खुटाए, जेको आवाज़ ॾींदुसि, दरवाज़े खे दस्तक ॾींदुसि, जंहिंजे करे जन्नत जो दरवाज़ो मुंहिंजे लाइ खोलियो वञिबो। क़यामत जो ॾींहुं थींदो, दुनिया वारा परेशान हूंदा, हिसाब किताब थिए, सभई इंसान सैयदना आदम अलैहिस्सलाम वटि ईंदा, नूह अलैहिस्सलाम वटि ईंदा, इब्राहिम अलैहिस्सलाम वटि ईंदा, अलाह ताला खां दुआ घुरो असांजो हिसाब किताब थिए। लेकिन सभई नबी पंहिंजो पाण जो उज़ुर पेश कंदा त असां खां फलां ग़लती थी, दुनिया जे अंदरि फलां लफ़्ज़ थी, अॼु असीं कुझु कोन सिफ़ारिश करे सघूं। सभई शख़्स गॾिजी करे अलाह जे पैगम्बर वटि ईंदा। पाण में अलैहिस्सलातु वस्सलाम उन टाइम ते आऊं अलाह जे बारगाह में सजदो कंदुसि ऐं फ़अहमदु रब्बी, ऐं रब जी उहा तारीफ़ कंदुसि जेका दुनिया में कॾहिं मूं रब जी तारीफ़ कई कोन हूंदी। अलाह मूंखे उन टाइम उहो लफ़्ज़ सेखारींदो, अलाह जे तरफ़ खां हुकुम थींदो, या मोहम्मद इरफ़ा रासक वसल तोत वशफ़ा तो शफ़ा, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मथो मुबारक मथे खण, सवाल कर तव्हांजो सवाल ॿुधो वञिबो, सिफ़ारिश कर तव्हांजी सिफ़ारिश क़बूल कई वञिबी, तव्हां घुरो तव्हांखे ॾिनो वञिबो। ऐं उन टाइम ते रब जी बारगाह में अर्ज़ु कंदे हिसाब किताब जो, उन खां पोइ हिसाब किताब शुरू थींदो। हीअ एज़ाज़ असांजे आख़िरी पैगम्बर सैयदना मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो आहे। अलाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था त अव्हां खां अॻु में जेके उम्मतूं आयूं न, उन जे लाइ सदको खाइणु जाइज़ कोन हो। जंहिं माण्हू खे सदको ॾियणो आहे उहो छा कंदो, सदको खणी करे हिकिड़े मैदान में रखी छॾींदो, पोइ जेकॾहिं अलाह ताला उनखे क़बूल कंदो आहे न, त उनखे अचानक बाहि लॻंदी हुई ऐं बाहि ॾेई करे सदको सड़ी वेंदो, उनखे यकीन थी वेंदी त हीउ सदको मुंहिंजो क़बूल थी वियो आहे। जेकॾहिं बाहि नथी लॻे त उनखे दिलि में इहो खुटको थींदो, मुंहिंजो ख़बर न आहे छो सदको क़बूल थियो आहे। लेकिन अलाह जे पैगम्बर फरमाइनि था, तव्हां जॾहिं बि सदको ॾियो, ज़कात ॾियो, तोख़द मिन अग़नियाहिम व तुरद्दु इला फ़ुक़राहिम, आम ग़रीब मिस्कीननि मोहताजनि ताईं तव्हां पहुचायो, तव्हां त मुंहिंजी उम्मत जो को इंसान बुखियो न रहिजे। हीअ अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जो एज़ाज़ आहे। क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो, रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जूं हदीसूं असांखे ॿुधाइनि थियूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमाइनि था, हर इंसान खे पंहिंजो फ़िक्र हूंदो, लेकिन उन ॾींहुं बि अलाह जो पैगम्बर जो अर्ज़ु छा हूंदो रब जी बारगाह में, या रब उम्मती, या रब उम्मती, या रब उम्मती, अलाह अॼु मुंहिंजी उम्मती भारत आहे, ऐं मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मती भारत आहे। हीअ एज़ाज़ आहे अलाह जे पैगम्बर जी उम्मती हुजण जो। छा हिकु मुस्लमान इन्हनि सभिनी एज़ाज़नि ते दिली तरह सां ख़ुशि कोन थींदो? यकीनन हर इंसान खे ख़ुशी थींदी, पर हा जंहिं ख़ुशी खे अॼु दुनिया ख़ुशी चवे थी न, इन ख़ुशी खां यकीनन असीं परे आहियूं। इन ख़ुशी खां दुनिया चवे थी तव्हां अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण में ख़ुशि तॾहिं थींदा जॾहिं 11 महीना तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं ज़िंदगी गुज़ारियो, जेको तव्हांजो पाड़े वारनि सां तालुक़ु आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी आहे कारोबार करियो, जीअं तव्हांजी मर्ज़ी पंहिंजी ज़ुबान खे इस्तेमालु करियो, लेकिन सिर्फ़ु छा कजो, रबियुल अव्वल जो महीनो शुरू थिए, पहिरीं तारीख़ खां 13 तारीख़ ताईं, 12 तारीख़ 13 तारीख़ ताईं तव्हां रोज़ानो राति जे टाइम ते सॼे शहर महले ऐं पाड़े जो आराम ख़राबु कजो, ऐं उन टाइम ते शहरनि जो गश्त लॻाइजो, रोडनि जा रोड ॾींहं जो बंदि कजो, ऐं दुनिया वारनि खे तव्हां तकलीफ़ इज़ाइजो। दुनिया में जेके मरीज़ हुजनि उन्हनि ताईं पंहिंजो आवाज़ पहुचाए करे, ऐं दुनिया जे हर क़िस्म जे मामलात में तव्हां जेकॾहिं सिर्फ़ु इहे 10-11 ॾींहं निकिरंदा, ज़िंदगी जा तव्हांजा गुनाह माफ़ थींदा। इन ख़ुशी खां यकीनन न असांखे दीन असांखे सबक़ु सेखारे थो, न अलाह जे पैगम्बर जे सहाबा इहो कमु कयो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं इन शइ जो नालो अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद जी ख़ुशी आहे, यकीनन असीं इन शइ खां परे आहियूं। अलाह जे पैगम्बर जे अचण जी ख़ुशी इन शइ में आहे जो असीं उन जा उम्मती आहियूं। अलाह जे नबी अलैहि सलाम जे फरमान ते इंसान पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ तयारु थी वञे। जेका विख अलाह जे पैगम्बर खई आहे उहा असांजे लाइ सवाबु आहे, नेकी आहे। जंहिं जॻह ते अलाह जे नबी कदम नाहे रखियो, दुनिया जो केॾो वॾो सुठो मक़ाम छो न हुजे, लेकिन उन जॻह ते कदम रखणु गुनाह जो कमु आहे, नेकी नथी थी सघे। इहो असांजो मिशन आहे, इहो असांजो तरीक़ो आहे, इहा ई असांजी दावत आहे।
इहो अल्लाह जे पैगंबर जे सहाबा जो मिशन है। रसूल करीम अलैहिस्सलाम जे दौर में यकीनन साॻी रबीउल अव्वल जो महीनो आयो। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जे दौर में छा नंढड़ो हिकिड़ो सवाल आहे असांजे उन्हनि दोस्तनि खां बग़ैर कंहिं तनक़ीद जे, बिना कंहिं ईअं सम्झो त कंहिं ॿिए जे मथां वार करण जे, हिकु प्यार सां मोहबत सां जेके माण्हू चवनि था त अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जी ख़ुशी दुनिया में सवाइ इब्लीस जे दुनिया सॼी ख़ुशियूं मल्हाए पई, मोमिन ख़ुशियूं मल्हाइनि पिया। यानी उहे माण्हू थोरो सोचीनि अल्लाह जे पैगंबर जी ज़िंदगी में हीउ रबीउल अव्वल जो महीनो केतिरा साल केतिरा दफ़ा आयो। छा अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूअत खां अॻु में या नबूअत खां बाद में अल्लाह जे पैगंबर जी का हिकिड़ी रैली निकिती हुजे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा जो हिकिड़ो जुलूस कढायो हुजे, अल्लाह जे पैगंबर इन ॾींहं ते बाक़ाइदा ईद करे मल्हायो हुजे, हिकिड़ो को सबूत मिले, यकीनन असां इंशाअल्लाह तव्हां खां अॻु में इन्हनि कमनि जे अंदरि हूंदासीं। अल्लाह जे नबी साहब खां बाद में सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जो दौर आहे, अमीर उमर रज़ी अल्लाह अन्हु जो दौर आहे, उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो दौर आहे, सैयदना अली अल मुर्तज़ा, सैयदना हसन हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा, सैयदना अमीर मुआविया, इहे त दौर सहाबा किराम जो दौर आहिनि। एसि ताईं हुकूमतूं खिलाफ़तूं सहाबा किराम जूं हुयूं। इन्हनि सहाबा किराम जे दौर में को हिकिड़ो जुलूस हुकूमत जे तरफ़ खां, ख़लीफ़नि जे तरफ़ खां को बि हिकिड़े क़िस्म जे इन क़िस्म जो को मेड़ाको थियो हुजे, यकीनन सबूत तव्हां ॾेखारियो कि ज़ईफ़ हदीस जो हवालो बि हुजे, कॾहिं बि दुनिया में तव्हांखे शइ कोन मिली सघंदी आहे। जॾहिं अल्लाह जा बाना अल्लाह जे पैगंबर उहो कमु नाहे कयो, अल्लाह जे पैगंबर जे सहाबा नाहे कयो, बल्कि तव्हां हेठि अची वियो जेका अइम्मा किराम आहे, इमाम अबू हनीफ़ा, इमाम शाफ़ी, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह अलैहिम, या शेख अब्दुल कादिर जीलानी रहमहुल्लाह, इन्हनि मंझां कंहिं बि शख़्स इन क़िस्म जो कमु कयो हुजे या इन क़िस्म जो कंहिं जुलूस जो हुकुम न हुजे, तॾहिं बि दुनिया असांजे साम्हूं सबूत आणे कॾहिं बि हिकु सबूत कोन मिलंदो। यादि रखी छॾियो, जेकॾहिं नेकी जो कमु आहे, जेकॾहिं इहो ई कमु अल्लाह जे पैगंबर सां मोहबत जो मिसाल आहे, त छा उन्हनि माण्हुनि खे कमु रहिजी वियो या उन्हनि में एतिरी वुसत न हुई? अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं जॻह ते मूं तव्हांखे मिसाल हज जो ॾिनमि, लखनि जो मेड़ाको अल्लाह जो पैगंबर गॾु करे सघनि था। हज जे टाइम ते लखनि माण्हुनि जो मेड़ाको, जॾहिं जंग जो टाइम अचे थो, केतिरियूं जंगियूं अल्लाह जे पैगंबर सां दौर में लॻियूं, नबी अलैहिस्सलाम पाण अल्लाह जे पैगंबर जंगनि में शरीक थींदा, सहाबा किराम जा लश्कर मोकिलीनि था, ऐलान कनि था, ऐलान साण माण्हू पंहिंजे घरनि मां निकिरी अचनि था, राति जो आधी जो ऐलान थिए थो, माण्हू पंहिंजा बिस्तरा छॾे करे अल्लाह जे पैगंबर जे ऐलान ते गॾु थी वञनि था। जिन औरतनि जे घरनि में नौजवान न हुआ, तारीख़ गवाह आहे, तव्हां हदीसनि जे अंदरि वाक़िया पढ़िया ॿुधा हूंदा, पंहिंजा मासूम बचा खणी करे अल्लाह जे हबीब जे साम्हूं रखनि था, अल्लाह जो पैगंबर हीउ मासूम ॿार आहे, मुंहिंजे घर में पुटु नौजवान आहे, मुंहिंजो भाउ नौजवान आहे, दुनिया जे पाड़े जे अंदरि महल जे अंदरि नौजवान तव्हां सां गॾु जिहाद ते हलनि पिया, मूं वटि घर में ॿियो केरु बि न आहे, हीउ मासूम बचो आहे, तव्हां खणी वञो, तव्हांजे तरफ़ां लड़ंदो कोन, जंग त कोन करे सघंदो, घोड़े ते चढ़ी करे सवार कोन थी सघंदो, पर हा दुश्मन जो तीर तव्हांजे साम्हूं अचे, मुंहिंजो बचो साम्हूं ॾिजो, दुश्मन जो तीर मुंहिंजे बचे खे लॻे, लेकिन तव्हांजे पेर में कॾहिं कंडो न लॻे। जिन माण्हुनि अल्लाह जे पैगंबर जे ऐलान ते एतिरो कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु थी विया, छा ज़िंदगी में हिकिड़ी रैली अल्लाह जे नबी जे चवण ते कोन थी कढी सघिया? छा ज़िंदगी में हिकिड़ो मेराको अल्लाह जे पैगंबर जी ज़ाती मोहबत लाइ कोन थी कढी सघिया? अल्लाह जा बाना हिकु इंसान पंहिंजे अक़िल, फ़हम, फ़रासत सां सोचे, बिना कंहिं ज़िद जे, बग़ैर कंहिं तासुब जे, हिकु तरफ़ो इंसान वेही करे जिन माण्हुनि पंहिंजे जान जा नज़राना ॾेई छॾिया, जेके माण्हू अल्लाह जे नबी जे ऐलान ते सवे सवे उठ अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं आणींदा हुआ, जेके माण्हू अल्लाह जे नबी जे साम्हूं आणी ईंदे चवंदा अल्लाह जो पैगंबर तव्हांजो ऐलान थियो, घर जो सामान सॼो खणी आहे, दीवारनि ते हथु फेरियमि, का लो जी शइ बि नज़र कोन आई जेका पोयां घर में बाक़ी बची हुजे, दुनिया जी सॼी शइ अल्लाह जे नबी जे क़दमनि जे साम्हूं रखी छॾीनि था, दुनिया जी पूरी प्रॉपर्टी अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं रखी छॾीनि था। छा उहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, अल्लाह जे पैगंबर जी मोहबत जे लाइ उन्हनि माण्हुनि खे को देग भत जी ठाहे करे कोन थी खाराए सघिया? छा हीअ दुनिया में सिर्फ़ु सम्झ जो फ़र्क़ु आहे? तंहिं करे यादि रखी छॾियो, अल्लाह जे पैगंबर जे अचण जी ख़ुशी हर मुस्लमान खे हूंदी आहे। हिकु माण्हू जे दिलि में ईमान आहे, हिकु शख़्स जेकॾहिं इस्लाम सां सचो आहे, यकीन अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जी ख़ुशी हुनजे दिलि में ज़रूरु हूंदी, लेकिन ख़ुशी जो इहो मक़सदु न आहे जेको दुनिया जे वरितो आहे। इन्हनि शयुनि खां असांखे बचणु खपे, अल्लाह जे नबी जे मिशन सां मोहबत करियूं, अल्लाह जे पैगंबर जेको कमु कयो आहे उहो कमु करियूं, जंहिं कम खां अल्लाह जे नबी रोकियो आहे उन कम खां असीं रुकिजी वञूं, जेको कमु असांजे निगाह में केतिरो बहितरीनु कमु छो न हुजे, लेकिन अल्लाह जे पैगंबर नाहे कयो, सहाबा किराम नाहे कयो, उहो असां कॾहिं बि न करियूं, कॾहिं बि न करियूं। हीअ असांजो ज़हन हुजे,
इन हिसाब सां जेकर असीं हलंदासूं इनशाअल्लाह असांजे लाइ कामयाबी आहे। वरना दुनिया तव्हांखे चवंदी फलाणो कमु भलो कमु, फलाणो नेकी जो कमु आहे। जेकर नेकी जो कमु हुजे अलाह जे नबी सां ज़रूरु कंदा हा। तंहिं करे हीअ मुख़्तसिर तव्हांजे साम्हूं अर्ज़ु त अलाह जे पैगम्बर सां सची मोहबत हिकु मोमिन इंसान जी निशानी आहे, हिकु ईमानदार इंसान जी निशानी आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजे तरफ़ खां यकीनन जेको इंसान माण्हू चवंदो आहे हिन माण्हू खे अलाह जे नबी जे अचण जे आमद ते ख़ुशी कोन्हे, जेतिरी ख़ुशी अलाह जे दीन असांखे ॿुधाई आहे, जेको तरीक़ो, जेको मनहज, जेको रस्तो, उन ख़ुशी जे हवाले सां जेतिरी बि असीं ख़ुशी करियूं यकीनन अलाह जे पैगम्बर जे अचण जी नेमत जेतिरो रब जो थोरो असीं अदा करियूं न, अलाह जो शुक्रियो अदा करियूं, उहो बि थोरो आहे। हीअ अलाह जो वॾो अहसान आहे। लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह ताला जो एहसान आहे, अल्लाह जी नेमत आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अचणु, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबी थी करे अचणु। उन करे असां मुस्लमान खे हिन मौक़े ते ख़ुशि थियणु खपे, लेकिन उन जे लाइ को हिकु ॾींहुं न हुजे। हिकु मोमिन जे लाइ 24 कलाक अल्लाह जे पैगम्बर जी इत्तिबा, अल्लाह जे पैगम्बर सां मोहबत, अल्लाह जे पैगम्बर जी मिशन सां मोहबत, अल्लाह जे पैगम्बर जी ज़ात सां मोहबत, अल्लाह जे पैगम्बर जी बात सां मोहबत, हिकु मोमिन जी ज़िंदगी जो उथियणु विहणु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते मुताबिक़ हुजे। इहा असांजी कामयाबी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि खे अल्लाह जे पैगम्बर सां सची मोहबत करणी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला असांखे हर उन कम खां बचाए जेको कमु अल्लाह जो पैगम्बर या पैगम्बर सहाबा किराम नाहे कयो, या अल्लाह तबारक तआला असांखे हर उन कम खे शौक़ सां करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेको कमु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे, या अल्लाह जो पैगम्बर करण जो हुकुम ॾिनो आहे, या सहाबा किराम नेकी हवाले सां सुन्नत जो को बि तरीक़ो अपनायो आहे। असांखे अल्लाह तबारक तआला तौफ़ीक़ अता फरमाए उन प्यारे पैगम्बर सां सची मोहबत करियूं। अल्लाह ताला असांखे क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथनि मुबारकनि जे मंझां हौज़ कौसर नसीब फरमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।